तकरीर करण लाइ गुज़ारिश कंदसि सिंधी नौजवान तहरीक जे मरकज़ी सदर मोहतरम महमूद रखशानी साहब खे त हू अचे तकरीर करे। मोहतरम महमूद रखशानी साहब। कलो कंद अज़ाबन ते सुडकण छड़ियो, कलो कंद अज़ाबन ते सुडकण छड़ियो, सुभाणे जे ख्वाबन ते टहकण छड़ियो। अजो को ॾियारो उथण जो अथो, सवालन जवाबन ते उलझण छड़ियो। दुनिया जे अज़ीम इंसान जा अज़ीम फर्ज़ नौजवानन जे दिलनि जा धड़कन अवामी तहरीक जा मरकज़ी सदर मोहतरम हयाती पलीजो साहब, ज़ाहिद बबर साहब, नवीद जरवार साहब, मुस्तफा हिंगोजो साहब, अनवर सुमरो साहब, मीर खोसो साहब ऐं मुंहिंजा ही लखनि जे तादाद में सॼे सिंध खां कई आयल नौजवानो भाइरो भेनरो जीअं सिंध जी असांजो काइद मोहतरम जसूल पलीजो ऐं सिंध जो नौजवान जीए। साथियों, अॼु नौजवान तहरीक हिन जादूअ में ही तालीमी कॉन्फ्रेंस करे हिते जे तालीम जे मिनिस्टर खे इहो साबित करे छॾियो आहे त वाक़ई सिंध जा 40,000 स्कूल बंदि आहिनि, तुंहिंजे जादूअ जा 4,000 स्कूल बंदि आहिनि। प्राइमरी स्कूलनि में वॾेरनि जूं औताकूं आहिनि, पर हुन जे बावजूद सिंध जे नौजवाननि में शऊर आहे, सिंध जे नौजवाननि में जज़्बो आहे। सिंध जो नौजवान तव्हां तइलीम खपे सघो था, पर उन्हनि खां शऊर, उन्हनि खां वचन, उन्हनि खां जदोजहद, उन्हनि जो ई बलबलो इहो करे में तव्हां खपे नथा सघो। तव्हां प्राइमरी स्कूलनि में पंहिंजा स्काउट प्राइमरी मास्टर भर्ती करे सघो था, तव्हां सिंध जे यूनिवर्सिटियुनि में पंहिंजा स्काउट सिंधी मास्टर भर्ती करे सघो था, पर अवामी तहरीक जहिड़े तंज़ीम वटि जेका दुनिया जी अज़ीम यूनिवर्सिटी आहे, जंहिं वटि अहिड़ी शऊर रखंदड़ हज़ारे नौजवान हुजनि, त छा तव्हां उन्हनि खां छा कसींदो? तव्हां में अहिड़ी जुरत ई न आहे। अॼु सिंध जा ही नौजवान जादू में इहो पुछण चाहिनि था त छा सिंध जे तइलीमी इदारनि में दादागिरी, भत्ताखोरी, दहशतगर्दी कॾहिं ख़तम थींदी? कराची जा तइलीमी इदारा सिंध जे हिन नौजवाननि लाइ कॾहिं खोलिया वेंदा? जिन सिंध जे नौजवाननि खां तव्हां वोट वरिता हुआ, जिन सिंध जे माण्हुनि तव्हांखे वोट ॾेई इक़्तिदारनि में पुॼायो, तव्हांखे 4 साल थी आहिनि, पर अॼु बि सिंध जे हिन नौजवाननि खे कराची जे तइलीमी इदारनि में दाख़िला नथी मिले। ऐं सिंध जे माण्हुनि छा तव्हांखे इन करे वोट ॾिनो त तव्हां ज़ुल्फ़कार आबाद ठाहे सिंधियुनि खे हिकिड़ी ॿी मुसीबत में विझी ऐं ज़ुल्फ़कार आबाद जहिड़ा शहर ठाहे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जो साज़िशूं कयो? छा सिंध जे हिननि माण्हुनि तव्हांखे इन करे वोट ॾिनो त तव्हां एमपीएम जहिड़े दहशतगर्द जा 4 सालनि ताईं हर 15 ॾींहं हर महीने तव्हां बूट चटियो? छा सिंध जे माण्हुनि तव्हांखे इन करे वोट ॾिनो? अॼु सिंध जा ही लखे नौजवान तव्हांखां पुछण चाहिनि था त तव्हां सिंध जा शहर दहशतगर्दनि खे हवाले करे छॾियो, पर छा सिंध जे माण्हुनि तव्हांखे इन करे वोट ॾिनो? तव्हां सिंध जे हिंदुनि खे माराए ऐं उन्हनि खे हितां भॼाइण चाहियो था। छा सिंध जे हिंदुनि तव्हांजो कहिड़ो कसूर कयो आहे जो तव्हां
निज़ाम जे तहत पंहिंजा हर ज़िले में हिकिड़ो सरदार विहारे ऐं सिंधी हिंदुनि खे अॻुवाओ कराए ऐं उन्हनि खे सरियाम हिकिड़े ॾींहं में चार माण्हुनि खे क़त्ल कनि था। अॼु ॾींहं ताईं हिकिड़ो माण्हू गिरफ़्तार थियण वारो न आहे। को MPA, को MLA, को सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ सिंध असेंबली में, क़ौमी असेंबली में, सेनेट में सिंध जे हिंदुनि लाइ को आवाज़ उथारियो आहे न। हुननि खे सिर्फ़ दहशतगर्दनि जा बूट चिटणा आहिनि। ऐं सिंध जा नौजवान इहो तव्हां खां पुछणु चाहिनि था त छा सरकोल प्रोजेक्ट में सिंध जे नौजवाननि खे नौकरी मिलंदी या तव्हां ॿाहिरां पंजाब मां, गिलगित बल्तिस्तान मां, सरहद मां, बलोचिस्तान मां माण्हू घुराए सरकोल प्रोजेक्ट में माण्हुनि खे भर्ती कंदो? सिंध जा ई नौजवान तव्हां खां पुछणु चाहिनि था त सिंध में, बदीन में, सागर में, मीरपुर में, घोटकी में, हिन दादू में हज़ारे ऑयल फील्डूं ऐं गैस फील्डूं आहिनि जिन में अॼु बि ॿाहिरां माण्हू हिते ड्यूटी कनि था। छा सिंध जे नौजवाननि तव्हांखे इन करे वोट ॾिनो त तव्हां ॿारनि माण्हुनि खे घुरायो ऐं सिंध जा माण्हू इस्लामाबाद जे ऐवाननि ताईं पुॼनि, पंहिंजो आवाज़ उथारनि ऐं तव्हां उन्हनि जा ॿुधण लाइ तयार न आहियो? उन जे बदिले में राजा रिंद जहिड़ा माण्हू ख़ुदकशी करे मरी वञनि था। छा सिंध जे हिन नौजवाननि तव्हांखे इन करे वोट ॾिनो, सिंध जे माण्हुनि तव्हांखे इन करे वोट ॾिनो, इक़्तिदार में पुॼायो त कमीशन पास सिंध जा नौजवान ख़ुदकशियूं कनि? तव्हां त हिन धरती ते हिकिड़े मिंट लाइ रहण जा लाइक़ न आहियो ऐं सिंध जे हिन नौजवाननि दादू में गॾु थी इहो वचन कयो आहे त सिंध जा नौजवान, सिंध जा माण्हू जेकॾहिं गॾु हूंदा त अवामी तहरीक सां गॾु हूंदा, जेका अवामी तहरीक सॼे पंहिंजे सियासी सफ़र में सिंध जे हिन माण्हुनि लाइ विढ़ियो आहे, सिंध जे हिन नौजवाननि लाइ विढ़ियो आहे, सिंध जे हिननि औरतुनि लाइ विढ़ी आहे। अॼु सिंधी नौजवान तहरीक अवामी तहरीक जे सदर मोहतरम अया लतीफ़ अली जो के 43 सालगिरह ते मुबारकबाद पेश करे थी ऐं सिंधी नौजवान तहरीक पंहिंजे पाण खे ख़ुशकिस्मत समझे थी जंहिं हिमालया जहिड़े दिल रखंदड़ ऐं हिन नौजवाननि जे धड़कन मोहतरम अया लतीफ़ अली जो हेॾे शानदार नमूने सां 43 सालगिरह मल्हाई आहे। जंहिं अया लतीफ़ अली जो 19 फरवरी ते अवामी तहरीक जे तारीख़ में पहिरियों दफ़ो सॼी सिंध बंदि कई हुई। हिन सिंध जे अज़ीम पुट लंडन में रहंदड़ हुन दहशतगर्द खे ललकारियो ऐं उन खे माफ़ी वठण लाइ मजबूर कयो। उन जे बदिले में सॼी सिंध 5 तारीख़ ते बंदि थी हुई। हुन दहशतगर्द खे इहो ॿुधायो त सिंध तोसां गॾु न आहे, सिंध जा माण्हू अया लतीफ़ अली जो सां गॾु आहिनि। ऐं इन मोहतरम अया लतीफ़ अली जो साहब 8 तारीख़ ते ऐं 13 तारीख़ ते सॼी सिंध बंदि करे ऐं उन्हनि दहशतगर्दनि खे, उन्हनि दहशतगर्दनि जे बूट चटींदड़नि खे जिन सिंध जे माण्हुनि खां 63 साल बंदि वठी उन्हनि खे ललकारियो त तव्हां पंहिंजो क़िबलो दुरुस्त कयो, जे न त सिंध जा ई माण्हू जॾहिं उथी पिया त तव्हांजो जीअण जंजाल कंदा। ऐं अॼु सिंधी नौजवान तहरीक हिन सिंध जे उॾे पुट जे हर साल हिन 15 नवंबर ते सिंध जे नौजवाननि सां एकता तौर इहो ॾींहुं बड़े जोश ऐं जज़्बे सां सिंध जे हर शहर में, हर वार में, हर वस्ती में इहा मल्हाईंदी।